मीरपुर बठोरो में अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं लाल बख्श खाड़क जी रिपोर्ट मुताबिक़ मीरपुर बठोरो में पौरत पंहिंजे ॿारनि सां गॾिजी प्रेस क्लब पहुची बासर जे मुबैना ज़ियादतुनि ख़िलाफ़ एहतजाज कयो। जोक शरीफ जे ॻोठु अब्दुर्रहीम सिंगरियो जे रहवासी पौरत अब्दुल वाहिद जोखियो प्रेस क्लब पहुची एहतजाज कंदे चयो त संदसि देह जोक में 5 एकड़ ज़रई ज़मीन आहे जेका ही केतिरनि ई सालनि खां आबाद कंदो आहे। हुन चयो त ॻोठ जा कुझु बाअसर वॾेरा जिन में अब्दुर्रहीम सिंगरियो, अदल जोखियो, आबिद जोखियो मुंहिंजे ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहिनि था। बाअसरनि मुंहिंजो जीअण जंजाल करे छॾियो आहे, मूंखे कूड़नि केसनि में फासण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि, जॾहिं त मुंहिंजे ॿारनि खे स्कूल वेंदे हिरासान करे रहिया आहिनि, जंहिं करे ॿारड़ा ख़ौफ़ मां स्कूल नथा वञी सघनि। हुन एसएसपी सिजावल डीएसपी बठोरो खां मुतालबो कयो त नोटिस वठी धमकियूं ॾींदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करे असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। मुंहिंजो नालो अब्दुल वाहिद जोखियो आहे। आउं देह जोख जो रहवासी आहियां। असांजे ॻोठ जा बाअसर वॾेरा आहिनि। अब्दुर्रहीम सिंगरियो आहे, अदल जोखियो आहे, आबिद जोखियो आहे। उहे जेको सो बेगुनाह मूंखे तंग कनि था, जीअं त असांजे पीउ जी ॿधी आहे हुते 5 एकड़ जेकी आउं आबाद कंदो अचां। हर तरह सां उहो कूड़ा केस कनि था ऐं जेको सो बेगुनाह मूंखे परेशान कनि था। मुंहिंजा नंढड़ा ॿार बचा आहिनि जेके स्कूल वञनि था, उन्हनि खे बि जेको सो धमकाइनि था, ईसाइनि था, उहे स्कूल वञण जहिड़ा कोन था रहनि। इन करे आउं गुज़ारिश थो करियां जनाब एसएसपी सिजावल ऐं मुख्तियार खान रेवेन्यू मीरपुर बठोरो ऐं एसी मीरपुर बठोरे खां त मुंहिंजे रिकॉर्ड जी जांच करे ऐं मुंहिंजी पार्टीशन कराए मूंखे ज़मीन मुंहिंजी मूंखे अलॻि थलॻि करे सरकारी माप करे मूंखे ॾिनी। आउं पंहिंजी जान हिननि खां बचाए सघां। हे मूंखे तमामु घणो तंग करे मारियो आहे ऐं वक़्त ब वक़्तनि मूं ते कूड़ा केस मूं अॻु में बि सीनियर सिविल जजनि खां खटिया आहिनि ऐं उन खां बाद में जोक शरीफ थाणे ते महीने में 1-2 केस मूं ते कोन को कंदा ई रहंदा ऐं उन्हनि मंझि 22 थी गुज़री आहे, जेकी 22 अॼु खां 1.5 माली ख़तरो आहे, छाकाणि त हे बाअसर माण्हू आहिनि ऐं सियासी अप्रोच वारा आहिनि। इन करे आउं अकेलो माण्हू आहियां, मूंखे ॾाढो तंग करिणो आहे।